अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सकरंड भरिसां बाढ़ जो निहायती अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। मजीद कीरो जे ॻोठ रहमू कीरो में 10 घरनि खे बाढ़ वकोड़े वई, जंहिं सबबि 2 मासूम नियाणियुनि समेत 3 माण्हू सड़ी फौत थी विया। फौतुनि में 5 सालनि जी लक्ष्मा, 6 सालनि जी लक्ष्मी ऐं 35 सालनि जो कृष्ण बागड़ी शामिल आहिनि। जॾहिं त 3 मेहूं 10 खनि बकरियूं घरनि में पयल अलॻि तलॻि सड़ी वियो, जॾहिं त 5 एकड़नि ते बीठल तयार कणक जो फसल सड़ी राख थी वियो। ॿिए तरफ़ इतला ते सकरंड मां फायर ब्रिगेड अमलो पहुतो, पर बाढ़ जी शिदत ऐं तेज़ हवाउनि सबबि अमले जूं कोशिशूं कामयाब न थी सघियूं, जंहिं सबबि 2 मासूम नियाणियुनि समेत 3 ॼणा फौत थी विया, जॾहिं त चौपाई माल समेत घरनि में पयल अलॻि तलॻि सड़ी वियो आहे।